नाज़रीन अस्सलाम वालेकुम। आवां ॾिसी रहिया आहियो JTN वेब न्यूज़। आऊं आहियां जावेद उस्मान पिजाणी। ख़बर आहे कंदकोट वारे इलाइक़े मां कंदकोट भरिसां हिकु ॾींहुं अॻु बी सेक्शन थाणे जी हद चिटी मस्जिद वेझो जखराणी हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थी वियल वरेरे फ़कीर मोहम्मद ख़ान जखराणी जी जनाज़ा निमाज़ ॻोठ रज़ा मोहम्मद ख़ान जखराणी में अदा कई वई। जनाज़ा निमाज़ में अॻूणे ज़िले चेयरमैन सरदार मीर महबूब अली ख़ान बिजाणी, सूबाई वज़ीर मीर शबीर अली ख़ान बिजाणी, अॻूणे तालके नाज़िम मीर अशरफ अली ख़ान बिजाणी, सरदार हैदर अली ख़ान जखराणी, डॉक्टर इकरार अली ख़ान जखराणी, गुलखान जखराणी, शफ़क़त ख़ान जखराणी समेत मुख़्तलिफ़ बिरादरनि जे चङनि मुड़ुसनि सूदे समें माण्हुनि शिरकत कई। जॾहिं मरहूम वॾेरे फ़कीर मोहम्मद ख़ान जखराणी जे मड़ खे संदसि जे अबाणे क़ब्रस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। होॾां क़तल वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।